अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठू और बाबाला कलाम वाक़ई ख़ूब चयो आहे। वरी ईअं थियो, हुन मूं ॾांहुं निहारियो, अजीब कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, मूं हुन ॾांहुं निहारियो, दिलि में हलचल मची वई, दिलचस्प कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, ख़्वाबनि ऐं आरज़ुनि जी ॻाल्हि करणु सच ऐं कूड़ जो सुवाल ई कोन थो थिए। ख़्वाबनि ऐं आरज़ुनि जी ॻाल्हि करणु सच ऐं कूड़ जो सुवाल ई कोन थो थिए। उमेद जे हुस्न जी ॻाल्हियूं करणु एहसासात अहिड़ी कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, वाक़ई ख़ूब चयो आहे। वरी ईअं थियो, हुन मूं ॾांहुं निहारियो, अजीब कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, मूं हुन ॾांहुं निहारियो, दिलि में हलचल मची वई, दिलचस्प कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, दिलि जो आवाज़ खे कूड़ ऐं सच जे साइमीअ में टोरे नथो सघिजे। मुआशिरे जी तर्जुमानी, पर दिलि जो आवाज़ खे कूड़ ऐं सच जे साइमीअ में टोरे नथो सघिजे। मुआशिरे जी तर्जुमानी, पर हक़ीक़त खां अॻियां वॾी दुनिया जी तख़लीक़ी अमल, ख़ूबसूरत उमेद, एहसासात खां रूशनास अहिड़ी कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, वाक़ई ख़ूब चयो आहे। वरी ईअं थियो, हुन मूं ॾांहुं निहारियो, अजीब कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, मूं हुन ॾांहुं निहारियो, दिलि में हलचल मची वई, दिलचस्प कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, इज़त ॻाल्हियूं एतमाद ते ॼणु बीठल हुयूं। इज़त ॻाल्हियूं एतमाद ते ॼणु बीठल हुयूं। संजीदा फ़ैसिला शराफ़त अहिड़ी कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, वाक़ई ख़ूब चयो आहे। वरी ईअं थियो, हुन मूं ॾांहुं निहारियो, अजीब कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, मूं हुन ॾांहुं निहारियो, दिलि में हलचल मची वई, दिलचस्प कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, इस्तक़बाल ख़ूबसूरत लिबास, ख़ैर मुक़द्दम मोहब्बत व शौक़ जो इज़हार। इस्तक़बाल ख़ूबसूरत लिबास, ख़ैर मुक़द्दम मोहब्बत व शौक़ जो इज़हार। पुरसुकून करण जी कोशिश न विसरंदड़ अहिड़ी कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, वाक़ई ख़ूब चयो आहे। वरी ईअं थियो, हुन मूं ॾांहुं निहारियो, अजीब कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, मूं हुन ॾांहुं निहारियो, दिलि में हलचल मची वई, दिलचस्प कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, ख़ूबसूरत अंदाज़, तमामु घणो दिलकश ऐं दिलि फ़रेब दास्तान बयान। ख़ूबसूरत अंदाज़, तमामु घणो दिलकश ऐं दिलि फ़रेब दास्तान बयान। ख़ासियत मसूम शरारत जहिड़ी कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, वाक़ई ख़ूब चयो आहे। वरी ईअं थियो, हुन मूं ॾांहुं निहारियो, अजीब कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, मूं हुन ॾांहुं निहारियो, दिलि में हलचल मची वई, दिलचस्प कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, हुन शख़्सियत जी थी पई अहमियत, अहिड़ी कैफ़ियत थी वई। शिकायत न पर शुक्रगुज़ारी महसूस पिए थियो। शिकायत न पर शुक्रगुज़ारी महसूस पिए थियो। हुन शख़्सियत जी थी वई अहमियत, अहिड़ी कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, वाक़ई ख़ूब चयो आहे। वरी ईअं थियो, हुन मूं ॾांहुं निहारियो, अजीब कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, मूं हुन ॾांहुं निहारियो, दिलि में हलचल मची वई, दिलचस्प कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, ॻाल्हियूं गौर सां ॿुधी रहियूं हुयूं।
ॻाल्हियूं गोर सां ॿुधी रहियूं हुयूं, मुस्कुराहट बि जहिड़ी फ़िक्र वारी कैफ़ियत थी वई। वरी ईअं थियो, वाह कंहिं ख़ूब चयो आहे, वरी ईअं थियो। हुन मूं ॾांहुं निहारियो, अजीब कैफ़ियत थी वई, वरी ईअं थियो। मूं ॾांहुं निहारियो, दिलि में हलचल मची वई, दिलचस्प कैफ़ियत थी वई, वरी ईअं थियो। अखियुनि अखियुनि सां ॻाल्हायो, अहवाल जहिड़ो सम्झी वयूं। अखियुनि अखियुनि सां ॻाल्हायो, अहवाल जहिड़ो सम्झी वयूं, जो तारीफ़ करण जहिड़ी कैफ़ियत थी वई, वरी ईअं थियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, वरी ईअं थियो। हुन मूं ॾांहुं निहारियो, अजीब कैफ़ियत थी वई, वरी ईअं थियो। मूं ॾांहुं निहारियो, दिलि में हलचल मची वई, दिलचस्प कैफ़ियत थी वई, वरी ईअं थियो।